अल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल सय्यिदिर रसूल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वाला आलिही व अस्हाबी अजमईन। अम्मा बअदु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे इंतहाई काबिल सद एहतराम मुअज़्ज़ज़ हाज़रीन किराम, मोहतरम दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, साईं अमानुल्लाह कोलाची साहब, साईं अबुल खैर साहब ऐं हिन जलसे जा जुमला मुंतज़मीन, आऊं अवां जो शुक्रगुज़ार आहियां। हेॾे अज़ीम शान बरकतुनि वारी महफ़िल में मूंखे बि मदऊ कयो ऐं हिन प्यारी जमात जो अल्लाह साईं मूंखे बि दीदार नसीब फरमायो। जलसे वारनि खे मौलवियुनि ते कावड़ ॾाढी ईंदी आहे त देरि छो कई अथई। मौलवियुनि खां पुछंदा बि कयो त तुम पे क्या गुज़री। 3:30 था थियनि ॾींहं जा।
असां चांहि जो नाश्ते वारो कोप भी न पीतो आहे हिन महिल। न गिरह मानी खाधी आहे न कोप चांहि जो इहो वठ आहे। गारियूं ॾाढियूं खाधियूं हूंदियूं, अञा छो न आयो आहे। सफ़र आहिनि, रोड आहिनि, परे परे वाइदा थी था वञनि। हाणे जेकमबाद खां अचूं था असां खां अॻ में हिकिड़ो वीगो हले पियो, मूंखां ई क्रॉस कयईं, मां हुनजी स्पीड ॾिठी परे थी दोस्त गॾु आहे। मां हुनखे चयुमि यार इहा जेका स्पीड आहे अला बाज करे, थोरो ई अॻियां वियो ईअं मोटरसाइकिल खे जो उॾारे 4 टुकर थी वई मोटरसाइकिल, कुराड़ो वञे होॾे किरियो। दिल थिए पियो त उते ई गाॾी बंदि करे असां बि वेही रहूं रोड जे भरिसां, हिमत न पई थिए। नाराज़ न थींदा कयो मौलवियुनि ते, दुआ कंदा कयो अल्लाह साईं उन्हनि खे ख़ैर सां पुॼाए। वॾा रोडनि जा सफ़र ॾुखिया आहिनि। अल्लाह साईं तव्हांजे जज़्बनि खे बि क़बूल फरमाए। तव्हांजो बि ॾोह न आहे, इश्क मोहबत में जमात अचे थी। मुझा मोहतरम दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, ही अल्लाह पाक जा एहसान है। कुछ वक्त पहिरियां त हुकूमत लाउड ही बंद करे छॾिया, चऊं पिया त जलसा हाणे न थींदा, पर वरी रंग रसी विया। अल्लाह साईं मौलाना फज़लुर रहमान जी हिफ़ाज़त फरमाए। उन महिल असांखे बि कावड़ अचे पई, मौलाना कुछ चवे नहीं नथो, लाउड बंद कया अथऊं। पर मौलाना जो ज़हन उते कम कंदो आहे जाते अञा असांजे ज़हन जी सोच न आहे पुॼंदी। दुआ कंदा कयो अल्लाह साईं क़ाइदे जमियत जी भी हिफ़ाज़त फरमाए। मुझे का आयत पढ़ी, अल्लाह तबारक व तआला फरमाए तो जेकॾहिं तव्हां ईअं ईमान आणियो जीअं मुंहिंजे अरबी मुहम्मद जे सहाबिन ईमान आंदो आहे त पोइ तव्हां कामयाब थी वेंदा। तव्हां चवंदो साईं सहाबिन बि पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, असां बि उहे ई पढ़ियो आहे, फ़र्क़ु कहिड़ो आहे? फर्क ही आ त सहाबा जी ज़बान भी कलमो पढ़ियो हो, दिल भी कलमो पढ़ियो हो। असांजी ज़बान त पढ़े थी पर दिल अञा न मञियो आहे, अञा दिल दुनिया में अटकियल। उन्हनि मिठे मोहम्मद सां प्यार कयो हो पर इश्क कयो हो। अबा जेको आशिक हूंदो आहे न उहो नफ़े खे न आहे ॾिसंदो, नुक़सान जो भव न आहे कंदो। मां दुआ घुरां त जंहिं मिठड़े मोहम्मद ते चंद्र आशिक, सितारा आशिक, कायनात आशिक अल्लाह असांखे भी इश्क नसीब फरमाए। तव्हांखे घणो न चवंदुमि त ॾाढा चओ छो त हाणे तव्हांजा भी हाल पूरा आहिनि। कह के शाही नहीं बदर भी शर्माया है, कह के शाही नहीं बदर भी शर्माया है। जब से सरकार का रुखे ज़ेबा नजर आया है, जब से सरकार का रुखे ज़ेबा नजर आया है, और उनके एक एक इशारे पे हर एक फिदा, देखिए चांद भी कदमों में उतर आया है।
एड़े सोने जा उम्मती आऊं जंहिंजे कदमनि ते चंद्र भी अची सलाम कया। हवा असांखे कलमे जो कदर ना है, छो तो अमड़ जी झोली में मुफ्त में कलमो मिलियो। कलमे जे करे असां मार खाधी ना है, हजरत बिलाल वांगुर कीमत अदा कई ना है। मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया महबूब किबरिया सरकारे दो अलम फखुर मौजूदात मुझे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनो तो फरमाए अल्लाह अल्लाह फी अस्हाबी, अल्लाह जो भोग जो रब जो भोग जो मुझे साहबन के गारियों न ॾिजो। फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, जे साहबन सां प्यार कयो उन मां मुहम्मद सां प्यार कयो। वमन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम, जे साहबन सां बुग़्ज़ रखियो उन मां मुहम्मद सां बुग़्ज़ रखियो, छो त मुंहिंजा शागिर्द आहिनि। सहाबाए किराम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो पढ़ियो हो, उन्हनि कुर्बानियूं ॾिनियो हो, तो मां कुर्बानी ॾिनी न आहे। कंहिं जलसे में मानी न मिले त कावड़जी वञो, जाए सुठी न मिले त कावड़जी वञो, किराओ न मिले त कावड़जी वञो, इज्जत न मिले त कावड़जी वञो। हाँ बिलाल गरम वारीअ ते सुतो पियो आ, मार मिली आ पर शिकायत नथो करे, बेहोश थी थो वञे। जॾहिं होश थो अचे गारियूं नथो ॾे, खिला नथो करे, बल्कि ही लफ्ज़ तो चए कुल हो अल्लाहु अहद। अब बुख ते मुंहिंजो आवाज़ निकिरे तो तां अलाए छो सफ़ा सुकी विया हो। सुभान अल्लाह खां सूबेदार त न झलियो अथव न, ॾाढा त चओ सुभान अल्लाह। मां घणो वाइज़ न कंदुमि, बस दुआ घुरऊं था, देर न आहे, ॾाढा चओ सुभान अल्लाह। कुरान आ कुरान, हाय हाय हाय। काथां आयो हजरत बिलाल? हबश जे मुल्क खां आयो, मक्के में कलमो पढ़े। हजरत सलमान ईरान खां आयो, काॾे ईरान काॾे सऊदी, अची कलमो पढ़े। घर घर में आ, दर दर सां आहे, अबू लहब के कलमो नसीब न थियो। मदीने जे मीर के गारियों ॾिने, घटि वधि ॻाल्हाए। अल्लाह फरमायो तब्बत यदा अबी लहब व तब, अबू लहब सल तबाह थे, मां रब कुरान में पिटे छॾियो मां। चाचो हुजूर सैयदा भाटियो सैयद त चाचो भी ॻाल्हायो न, सागी जात हूंदी न। भाटियो कुरैशी त चाचो भी, भाटियो सैयद त चाचो भी सैयद। सैयद हुजण कम न आयो, कम ईंदी त मुहम्मद जी गुलामी कम ईंदी। चाचो हुयो, भाटियो इमामुल अंबिया आहे, पण सैयदा त चाचो भी सैयदा, पर सैयद हुजण कम न आयो। कम आयो त बिलाल खे हुजूर जे गुलामीअ वारो ज़ेवर कम आयो। तॾहिं त अल्लामा इकबाल चए थो न, अगर जन्नत में जानेगा इरादा हो तमामी का, अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो
अपने गले में डाल दे तो को मोहम्मद की गुलामी का। अचत पुछा कयूं हजरत सलमान रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, ओ मुझा मुर्शिद सलमान फारसी मुखे यो बुधाए तुझे मुल्क जो नालो फारिसा जिंजो नओ नालो ईरान ईरान जो पुराणो नालो फारिसा। फारिस जे मुल्क में रहण वारा बाय जा पुजारी मजूसी हुया। उहे चवंदा हा बाय असांजो अल्लाह हीअं किलोमीटरनि में काठियूं रखी करे बाय जा वॾा आड़ा बचाए छॾिया हुयऊं। 1000 साल उहा बाय विसण न ॾिनी हुयऊं। पई उहा बाय बरे पई पई थी बरे। 1000 साल गुज़री विया, कई माण्हू मरी विया, उन्हनि जी औलाद उन बाय खे बारियो, उहे मरी विया, उन्हनि जी औलाद बारियो, उहे मरी विया, उन्हनि जी औलाद बारियो। नस्ल हलिया विया पर बाय विसण न ॾिनो। अचानक हिकिड़ी अहिड़ी रात आई, सीरीअ जो टेम हो, रात वञी रही हुई, सुबुह अची रहियो हो। उन ॾींहं ते उहा ईरान जी बाय फारिस जी बाय धमाको ॾेई विसामी वई। बादशाह पुछा कई न चुमियो, ॿुधायो हीअ बाय छो विसामी वई आ। ॾिसी करे हिसाब किताब करे बादशाह खे चवनि था, बादशाह बुरी ख़बर आ तुझे लाइ, हिन बाय खे मिटाइण वारो, शिरक कुफर खे मिटाइण वारो मुहम्मद मक्के में ॼमी पियो थई। नारे तकबीर, शाने मुस्तफा, अजमते मुस्तफा, नारे तकबीर। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼायो त फारिस जी बाय विसामी वई। इहो आलिम ॿुधाईंदा आहिनि उहा इहा बाय हुई। एतिरी चुल्ह वारी बाय न हुई, किलोमीटरनि में हुई। वॾो मंदर हो, हुननि पूजा कंदा हा बाय जी। हजरत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु चए थो, दुनिया वारा मुंहिंजो पीउ वॾो ज़मींदार, 1000 एकड़ बनी, पर मजहब मजूसी हुयो। असां बाय जी पूजा कंदा हुयासीं। मुझे घर में नौकर चाकर हुया, अनन जा खरार। असां अमीर माण्हू कॾहिं दुख ॾिठो ई न हुयो। मां पंहिंजे पीउ जो अकेलो बचड़ो हुयुमि, पीउ घरों कढण ई न ॾींदो हो। पुट ॿार न वेंदो कर, मतां को दुश्मन धकु न हणी विछई, मतां को हादसो न अचई। मुंहिंजो अकेलो बच्चो वारिसां, तोखे कुझु थी वञे त मां काॾे वञा। चए थो अचानक हिकिड़े ॾींहं ते मुंहिंजे बाबे खे इलाही कम थी पियो। चए सलमान अॼु इलाही मजबूरी थी पई आ, तूं ज़मीननि ते वञजाए, फसल जे कटाईअ जो टेम ॾिसजाए त असांजा हारी सही कम कनि था किन न। मां बीहंदो आहियां त उहे सही कम कंदा आहिनि। अॼु मां वञा थो, मतां सही कम न कनि तो निगरानी कजान। हजरत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए, घरों निकतुम सिधो ज़मीननि ते आयम, हारनि खां सॼो कम करायम। शाम जो टेम थियो, जॾहिं वापस पियो अचां, रस्ते में ईसाइन जी इबादत गाह हुई। ईसाई मजहब वारा निमाज़ पिया पढ़नि। मुझो ॾिठो त ईसाइन जी निमाज़ मूंखे ॾाढी पसंदि आई, छो त उहे जेके निमाज़ पढ़नि पिया ईसा नबीअ जे सचे दीन ते आ। ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह जो नबी मञींदा हा, रब जी इबादत कनि पिया। कलाकनि जा कलाक हज़रत सलमान फारसी उहा निमाज़ ॾिसेनि पियो। जॾहिं शाम देर थी वई, घर मोटी आयो। रात जो बाबू घर आयो,
पुट सलमान देता हवाल हा बाबा मां वयो हुयम बनिन ते नौकरन खां कम करायम पर बाबा शाम जो मोटी पियो अचा ईसाई पंहिंजे कलीसा में इबादत पिया कर ओ मुंहिंजा बाबा मूंखे लगे थो बाह खुदा ना है पर खुदा सचो उहो आ जेको ईसा नबी जो अल्लाह आ। मूंखे उन्हनि जी निमाज़ ॾाढी वणी वई थी बाबा। पी चेसि न पुट चरियो थियो आहे छा खरी वञे मतां असांजो मज़हब सही आहे बाहि वारो अब्बा ॾाढा करे विया चरियो नथी ॾिए चए न बाबा मुंहिंजी दिलि चयो अथई मां रोज़ इहा ॾिसण वेंदोमांइ। पीउ खे आई कावड़ चई हे छोकिरो वियो हथनि मां हथ कड़ियूं बि आयसि डंडा बेड़ियूं हणी घर में ॿधी वियारेसि कमरे में चए निकिर जाए न मज़हब जो मामलो आहे। कोलाजी साहिब इन ॻोठ में अचण वारो हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं सभिनी नबियनि जो मज़हब इस्लाम हो। अल्लाह वटि दीन आहे हिकिड़ो। कुरान खां पुछूं इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम अल्लाह तो फरमाए मूं वटि दीन हिकिड़ो आहे जंहिंजो नालो इस्लाम आहे। आदम नबीअ जो कलमो ला इलाहा इल्लल्लाह सागो आहे। पोयों आदम सफ़ीउल्लाह नूह अलैहिस्सलाम जो कलमो सागो ला इलाहा इल्लल्लाह। इब्राहिम नबीअ जो कलमो सागो ला इलाहा इल्लल्लाह। यूसुफ नबीअ जो कलमो सागो ला इलाहा इल्लल्लाह। पोयों नबियनि जा नाम मटबा था अचनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलमो भी सागो आहे। सभिनी नबियनि जी निमाज़ भी सागी हुयव। सभिनी नबियनि जा रोज़ा भी सागिया हुया। कुरान मजीद जे बेसी पारे में अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम। ईमान वारो रोज़ा फर्ज इएं थव जीअं अॻियनि उम्मतनि ते फर्ज हा। माना रोज़ो भी सागो निमाज भी दीन भी सागो। ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती उहे जो निमाज पढ़न पिया हज़रत सलमान फारसी की निमाज ॾाढी वणी पी कैद करे छॾियो। अब ही को डाइजेस्ट जो किस्सो न थव केटीएन जो को ड्रामो न थव। ही जेका मां ॻाल्हि ॿुधायांव थो न इहा अरबी मुहम्मद जी हदीस में लिखी पई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ईसाइन ने न्यापो कहे चे मुखे बाबे बधो आ मुखे दीन तांजो वणी वियो आ। हाणे हीअं कयो शाम जे मुल्क ॾे अगर तांजो को काफ़िलो वञे त ॿुधायो त मां भी गॾियो वञा। कुछ ॾींहंनि खां पोइ मैसेज आयो सलमान शाम जो काफ़िलो तयार आ। नौकरन के 2-3 रुपया खर्ची ॾेई करे हथ कड़ियूं डंडा बेड़ियूं खोलराए सलमान फारसी घरों निकरी आयो। हलंदो हलंदो काफिले में शामिल थी वयो। वो काफिलो हलंदो हलंदो शाम जे मुल्क ते पहुतो आ। शाम जे मुल्क में वो काफिलो हर को पंहिंजे घर हलियो वयो। हजरत सलमान फारसी पुछंदो पुछंदो ईसाइन जी वॾी गिरजा घर में आयो। गिरजा घर जे पादरीअ खे चयईं मां वॾेरे जो पुटु आहियां मूंखे लालच काई न आहे। घर में सवेनो करवया खाधो पीतो जाम हुयो। ओ ईसाई घर छॾियो वा दर छॾियो वा सुख छॾिया आहिनि मां रब जी राह जे लाइ रब जे इबादत सिखण जे लाइ अल्लाह जे नबी ईसा जो किताब इंजील सिखण जे लाइ। रायब चयसि तूं मूं सां रह तोखे दीन ईसा सेखारींदुमि। कुछ ॾींहं रहियो 2-3 महीना मस गुज़र
गुज़रिया आहिनि। अचानक उन राइब जी तबीयत ख़राब फोत थी वियो। जॾहिं फोत थी वियो हज़रत सलमान फारसी ऐलान कयो, ओ लोगो, ही जेको तव्हांजो राइब हुयो न, इहो 2 नंबर माण्हू हुयव। सब परेशान थी वियासीं। असांजे एॾे वॾे आलिम लाइ तूं कलो को छोकिरो भेण छा थो चए? चई बाबा मां कूड़ नथो हणां, हे 2 नंबर माण्हू। चई कीअं? चई तव्हां खां चंदा कंदो हो न त दिरहम जो, दीनार जो, सोन जो, चांदी जो त मां बेवान खे ख़र्च कयां, यतीमन ते। चई हा। कुझु तव्हां ॾींदा हुयो? चई इलाही ॾींदा हुआसीं। चई रुपयो बि कंहिं यतीम खे न ॾींदो हुयो। बेवा ते रुपयो बि ख़र्च न कंदो। ये मटका भरे रखिया आहिनि, हलो त तव्हांखे ॾेखारियां। हिकु वण जे पाड़ में वठी वञी ईअं जो कोटिरियूं 9 मटका निकिता। हे अथव माल। माण्हुनि खे अहिड़ी कावड़ आई, उनजो लाश सलीब ते टंगे करे उनखे पत्थर हया। ॿियो राइब वठी आया। ही परहेज़गार हुयो, ॾाढो भलो माण्हू हो। केतिरो ई अरसो हज़रत सलमान खे दीन ईसा सेखारे। आख़िर वो वक्त आयो जेको वक्त सभिनी ते अचण वारो आहे। वो मौत जो वक्त थई। कोलाजी साहब हुआ शाम बि ईंदी, जेका ज़िंदगीअ जी आख़िरी शाम हूंदी। वो सुबुह भी ईंदो जेको ज़िंदगीअ जो आख़िरी सुबुह साबित थींदो। उहा रात भी ईंदी जेका ज़िंदगीअ जी आख़िरी रात हूंदी। ख़बर न आहे अलाए ॾींहं जो सॾु कंदो, ख़बर न आहे अलाए रात जो सॾु कंदो। हू क़ादिर मुतलका, उन जे हथ में हर शइ आ। चए थो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो मज़ो चखणो आ। कुल्लु मन अलैहा फ़ान, हर शइ ठही आ त टरंदी, जेको ॼमियो आ त मरंदो। क़ुरान मजीद में 3 आयत अल्लाह हीअं फरमाई, कुल इन्नल मौतल्लज़ी तफ़िरून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम सुम्मा तुरद्दून इला आलिमिल ग़ैबि वश्शहादा फ़युनब्बिउकुम बिमा कुन्तुम तअमलून। थोरो त ॾाढियां चओ सुभान अल्लाह। थोड़ो मुखे यकीन त थे त मिड़ई जागो अथा अलाए सफ़ा झूठनि में। अब मौत ईंदो नहीं। अल्लाह जा इनकारी दुनिया में आहिनि, कुरान जा इनकारी आहिनि, हुजूर जा आहिनि, पर मौत जो इनकारी कोई न थी। जेखां पुछ उहो हा कंदो। जानवरनि खे भी ख़बर आ त मौत ईंदी। उन पादरीअ जो जिन मौत जो वक्त करीब आयो, सकरात शुरू थी, सलमान फारसी वेझो आयुसि। पादरी जी पुट, मां घर छॾियो, उतर छॾियो, सुख छॾिया, अबो छॾियो, अकेलो पुट हुयो मांस। मां आयो आहियां रब जी राह जे लाइ, रब जो नालो सिखण जे लाइ। तू भी फौत थी वए, पो माणे काॾे वञा? चे परियों नुसैबीन जो शहर थई, ओॾे वञजाए।